घारो जे पुरत पारां निजी कंपनी जे तहसीब में मकान बदली ज़ातियुनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे जायज़ हक़ ॾियण जो मुतालबो कयो आहे। घारो शहर जे रहवासी रसूल बख्श जो खे धाबे जी प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हू घारो लॻ क़ाइम गरीब सन्स मिल्स में सिक्योरिटी तौर ड्यूटी करे रहियो हो। खेसि 20 जुलाई 2019 ते जबरी तौर बरतरफ़ कयो वियो। हुन चयो त हू बचिड़े वाला आहे। बेरोज़गार सबबि संदसि घर में मुकमल फ़ाक़ कशी आहे। हुन चयो त खेसि पंहिंजो हक़ न मिलियो त फैक्ट्री जे इंतज़ामिया मक़ामी वॾेरे ख़िलाफ़ एहतजाज तौर पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदो। मुझी अपॉइंटमेंट गरीब एंड सन्स घारो में 2005 में थी। 2005 खां 2019 ताईं मूं तमामु फर्स्ट क्लास सिक्योरिटी में ड्यूटी अंजाम ॾिनी ऐं हर डायरेक्टर खे मुंहिंजी रिक्वेस्ट हुई त मूंखे तरक़ी ॾिनी वञे, छो जो आउं सनदशुदा आहियां, नेशनल गार्ड आहियां ऐं मौजूदा डायरेक्टर साहब खे 3 चकर रिटर्न में मूं दरख़्वास्त ॾिनी तरक़ी जी, मगर मुंहिंजी न ॿुधी। उन खां बाद में चेयरमैन साहब सां मुंहिंजी मुलाक़ात थी, जंहिंखे तरक़ी जी अपील कई। उन मूंखे तरक़ी बि ॾिनी ऐं इज़त बि ॾिनी। उन में इंतकामी कार्रवाई ऐं तहफ़ुज़ जे हिसाब सां मूंखे ड्यूटी खां बरतरफ़ कयो वियो, जंहिंमें कंहिं बि क़िस्म जो न मूंखे नोटिस मिलियो ऐं जबरी बरतरफ़ कयो वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।